अस्सलाम वालेकुम दोस्तों। नाकामी एक नेमत है जी मुसाफ़िर के मुँह ते थकावट टिघे सफ़र के ज़ाहिर कंदी है। वॾी ॻाल्हि उहा आहे त असां वटि पोढ़ा त ठहियो पर नौजवान 2 या 3 दफ़ा नाकाम थियण खां पोइ कामयाब थियण जी कोशिश करण छॾे ॾींदा आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो त इंसान ज़िंदगी में नाकामियुनि खां घणो कुझु हासिल कंदो आहे। तव्हां भी थोरो कुछ लम्हे लाइ सोचो तो तव्हांजी ज़िंदगीअ जी हर कामयाबी में तव्हांखे शुरू में नाकामी नज़र ईंदी। मिसाल तौर अॼु तव्हां हलो था घुमो था, जॾहिं तव्हां ॿार हुयो तव्हांजे नंढपिण में छा तव्हांखे हलण अचे पियो? जॾहिं तव्हां नंढपिण में ॻाल्हायो पिया छा तव्हांखे ॻाल्हाइण अचे पियो? तव्हां ॿाताऊं न पिया ॻाल्हायो नंढपिण में? जॾहिं तव्हां स्कूल वञण स्टार्ट कयो त छा तव्हां ABC अलिफ बे 1 2 3 खे ग़लति न लिखियो हो? अहिड़ी तरह दुनिया जा वॾा कामयाब इंसान लातइदाद दफ़ा नाकाम थी पोइ कामयाब थिया। तव्हां एडिसन जो मिसाल वठो, जंहिं हिकिड़ो बल्ब ईजाद करण जे लाइ 9999 दफ़ा नाकाम कोशिश कई। हेतिरनि नाकामियुनि खां पोइ हुन बल्ब ईजाद कयो। एडिसन नाउमीद थिए हा त छा अॼु दुनिया रोशन हुजे हा? एडिसन खां कंहिं शख़्स सवाल कयो त तव्हां 9999 दफ़ा नाकाम थियो, छा तव्हांखे कॾहिं मायूसी महसूस थी? एडिसन जवाब ॾिनो त न, मां ही 9999 अहिड़ा तरीक़ा ईजाद कया आहिनि जंहिंसां बल्ब खे रोशन नथो करे सघिजे। मसाइल, मुश्किलातूं ऐं मुसीबतूं इन्हनि खे मुंहुं ॾियण ई मर्दानगी आहे। नाकामी उन्हनि माण्हुनि जो रस्तो न रोकींदी आहे जेकी कामयाबी हासिल करण जो यकीन रखनि था। अचो त अॼु असां वाइदो करियूं त असां हर नाकामी खे ख़ुशी सां गले लाहींदासीं त जीअं असांखे कामयाबी ख़ुशी सां मिली सघे।